नामयारे अदीब ऐं ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा चयो आहे त भिटाईअ जी शाइरी ऐं रिसाले जे करे सिंधी ॿोली क़यामत ताईं आबाद रहंदी। सूफ़ी अज़म अदब ऐं सियासी तारीख़ में काज़मी सईदनि जो वॾो किरदारु आहे। शाह इनायत भिटाई, साईं GN सईद खां सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी ताईं हिननि पंहिंजे हिसे जो तमामु वॾो कमु कयो आहे। हैदराबाद प्रेस क्लब में सूफ़ी शख़्सियत ऐं अंजुमन ग़ुलाम क़लंदर जी सरवाण सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी काज़मी जी इस्लाही नसरी मजमूई टहकन में टाकोड़ा जे मुहरती तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे नसीर मिर्ज़ा चयो आहे त अली अहमद बिरोईअ खां पोइ सिंध ग़ुलाम हैदर शाह वॾो मज़ाया इस्लाही नसरी लेखक आहे। संदसि लिखणनि मां पका आहिनि चवणनि में वॾो पैगाम मौजूदु आहे। लफ़्ज़ मथसि इल्हामी अंदाज़ में लथा आहिनि। नामयारे लेखक ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल ताज जोयो चयो आहे त भिटाईअ जे दौर में मुदन वतायो फ़क़ीर समेत केतिरनि ई ॾाहनि पंहिंजे मज़ाया ऐं हाकारियतनि जे अंदाज़ में समाजी उणाइण ऐं माण्हुनि जी इस्लाह ऐं शख़्सियत साज़ीअ में वॾो किरदारु अदा कयो। हिन चयो त हर पहाकी ऐं चवणीअ पुठियां हिकु तारीख़ी वाक़ियो हूंदो आहे। सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी मौजूदा दौर में समाजी बुराइनि ऐं अणवणंदड़ मिज़ाज जे ख़िलाफ़ जदीद अंदाज़ में पहाकनि ऐं चवणनि ज़रिए इस्लाही कई आहे। किताब जे लेखक ऐं अंजुमन ग़ुलाम क़लंदर जे सरवाण सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी काज़मी चयो त असां सूफ़ी माण्हू आहियूं। मुहबत असांजी प्रचारक जो हिसो आहे। नौजवाननि मां मायूसी खे कढण खेनि नई ऐं जिदोजहद जे राहनि ते इत्साहण लाइ किताब ऐं दौरूद जे तबलीग करण जो मंशूर जो हिसो आहे। हिन चयो त असां सिंध जे नियाणियुनि खे बि समाज जी भलाईअ लाइ किरदारु अदा करण ऐं तइलीम जे हक़ ॾियारण लाइ कोशिश करे रहिया आहियूं।